अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भली कहार आऊँ यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, इमरान खान साहब कल भी पंहिंजे जो जलसो उनमें चयो त जब भी ये बाहर निकलेंगे तो चोर उनको गद्दार कहा जाएगा। वरी गॾो गॾु उन्हनि लॉन्ग मार्च लाइ भी कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं त माना हीअं बस सिविल वॉर थी वेंदी, हीअं थींदो, खाना जंगी हो जाएगी। तो कल टियों ॾींहुं जेको आहे शेख रशीद साहब इहो चयो त ये लॉन्ग मार्च खूनी लॉन्ग मार्च होगा। त अॼु उन ते राना सनाउल्लाह साहब रिएक्ट कयो आहे। राना सनाउल्लाह साहब चयो त अगरि तव्हां अहिड़ी लैंग्वेज बरक़रार रखी ऐं इन ॻाल्हि खे वापसि न खयूं ऐं इहो असांखे यकीनदानी न कराई त पुरमन तव्हां लॉन्ग मार्च कंदो त मां घरां निकिरण न ॾींदोमांव। जी, राणा सनाउल्लाह के राणा सनाउल्लाह वज़ीर दाख़िला जी, राणा सनाउल्लाह साहब के जिन्हनि ते मॉडल टाउन लाहौर वारे वाक़े जा मिनिस्टर हुया उन वक़्तु पंजाब न, हू मिनिस्टर लॉ मिनिस्टर लॉ मिनिस्टर आहे। सॉरी सो ॻाल्हि इहा आहे त राणा सनाउल्लाह भई राणा सनाउल्लाह चए थो त अगरि तव्हां ही अहिड़ी जेका ॻाल्हियूं जेके बेहूदा उन्हनि लफ़्ज़ इस्तेमालु कयो बंदि न कयूं त पोइ असां बि कारकुननि खे चवंदासीं तव्हांखे कुट लॻाई। जी हाणे कारकुन सां विढ़नि त बि ठीकु, पर हींअर त राणा सनाउल्लाह दाख़िला जो वज़ीर आहे, रेंजर्स पुलिस सभु हुनजे वस आहे। जी FIA। त अगरि पुलिस पंजाब पुलिस ऐं फेडरल पुलिस ऐं रेंजर्स अगरि कुट लॻाइणु शुरू कई माण्हुनि खे त पोइ ख़ुदा ख़बर छा हुनजो नतीजो निकिरंदो। जी सो जेका ॻाल्हि कई से पई काफ़ी ज़माने खां, काफ़ी ॾींहंनि खां, हफ़्तनि खां, त पोलराइज़ेशन सोसाइटी में जेका शिदत आहे टकराउ जी, उहा हेठि सियासी पार्टियुनि में त हुई सो हुई, लेकिन हेठि माण्हुनि में बि आहे। ऐं हाणे पार्टियूं ऐं हुकूमत उनजो पाण यानी अपोज़िशन त करे पई। अपोज़िशन ॾिसो, असां जहिड़े मुल्कनि में ये तव्हां अक्सर ॿुधा हूंदो त अब दमादम मस्त कलंदर हो जाएगा, धड़न तख्ता कर देंगे, फलां कर देंगे, ठीकु आहे। लेकिन गवर्नमेंट अगरि चए थी त कुट लॻाईंदासीं तव्हांखे, त हमेशह इहो हिकिड़ो जेको मञियल उसूल आहे इक़्तिदारी सियासत जो, त अगरि हुकूमत टकराव में अचे थी त अल्टीमेटली नुक़सानु हुकूमत जो ई थिए थो, भले सघारी हुकूमत हुजे। हू गिदरो छुरी ते किरे ऐं छुरी गिदरे ते किरे वारी मिसाल आहे। टाइटेनिक जहाज़ वॾो हो पर हिकिड़े नंढड़े पत्थर सां टकरायो त अल्टीमेटली टाइटेनिक ॿुॾी वियो। त अगरि हुकूमत टकराव में अचण जी कोशिशि करे थी ऐं सोचे थी ऐं अहिड़ो रथाबंदी करे थी, त ज़ाहिर आहे उहो लॉन्ग मार्च वारो कमु हुकूमत पाण करे छॾींदी। जी हा। सो हाणे $1 मिलियन जो वरी उहो ई क्वेश्चन आहे त अॼु खां 20, 22, 23 ॾींहंनि खां पोइ, हाणे ॻाल्हि आहे 3 हफ़्तनि जी। जी हा। 3 हफ़्तनि खां पोइ इस्लामाबाद में छा थी रहियो हूंदो, यानी ही छा लॉन्ग मार्च हिननि खे करणु ॾींदा? करणु ॾींदा सां मुराद इहो आहे त ज़ाहिर आहे लॉन्ग मार्च में सिर्फ़ु इस्लामाबाद जा माण्हू निकिरी अची त डी चौक ते कोन बीहंदा। हिन में लाहौर सॼे कराची खां वेंदे हितां त सिंध मां जेतिरा माण्हू वेंदा सो वेंदा, पर ख़ासि तरह पंजाब मां केतिरा माण्हू अचनि था ऐं KP मां, KP जिते हुननि जी हुकूमत आहे। त अगरि तव्हांखे यादि हूंदो त जेको पुराणो धरणो इमरान खान हयो त उन में KP जे जुलूस खे इस्लाम पिंडी पंजाब जे बॉर्डर ते रोकियो वियो हो। जी हा। हुन महिल खटक साहब हो चीफ मिनिस्टर। त वॾे अंग में माण्हू KP मां ईंदा ऐं पंजाब मां बि ज़ाहिर हींअर इमरान खान जो हिकिड़ो माहौल जुड़ियल आहे। त हाणे ॾिसणो इहो आहे त छा हुकूमत फेडरल हुकूमत हिननि खे अचणु ॾिए थी, पंजाब हुकूमत ऐं फेडरल हुकूमत हिननि खे इस्लामाबाद पहुचणु ॾिए थी। अगरि हू रुकावट न बि विझनि था त छा इमरान खान एॾे वॾे अंग में माण्हू आणण में कामयाबु थिए थो? ऐं जीअं हमेशह चवां थो त असल नंबर हिन ॻाल्हि जा आहिनि त हुते 3 ॾींहं माण्हू विहारण में कामयाबु थिए थो या नथो थिए। अच्छा, हिन विच में अगरि हुकूमत पाणे टकराव में अची वई त बि कमु हुकूमत अपोज़िशन जो थी वियो। अगरि ख़ुदा न ख़ास्ता को जानी माली नुक़सानु थी पियो त बि हुकूमत जो कमु थी वियो। सो टकराउ ॿिन्ही सूरतनि में हुकूमत अॻिराई करे ऐं हिननि खे रोकींदो त टकराउ आहे। हुकूमत चए थी न रोकियो, अचणु ॾियो, त इमरान खान हिते डी चौक ते माण्हू वठी अची हिते गाना रुगो कोन ॿुधाईंदो। जी हा। वरी हू किथे अॻिते जीअं पोइ भेरे प्राइम मिनिस्टर हाउस ॾे मार्च करण जी कोशिशि थी, इमरान खान खे अगरि महसूसु थी वियो त हुन वटि 50-60 हज़ार माण्हू अची विया आहिनि इस्लामाबाद में डी चौक ते, त हू पुरमन धरणो वरणो कोन हणंदो। जी 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 जी। ऐं न पोइ 3 ॾींहंनि जो इंतज़ारु कंदो। मूंखे जेको लॻे थो त खान साहब जेको आहे अगरि 50-60 हज़ार माण्हू ॾिसी वरिता पाण सां गॾु, त पोइ हू वधंदो प्राइम मिनिस्टर हाउस ॾे, इनसे ख़ाली करा लेंगे, फलां कर लेंगे, ही जेको स्लोगन थींदो आहे। जीअं पोइ भेरे थियो, पोइ चऊं त PTV ते हमिलो थियो, ही थियो, हू थियो। सो
ॻाल्हि इहा आहे त अल्टीमेटली ख़्वाहिश इहा ई आहे त इलेक्शन लाइ को विच में पए ऐं असांजी सालसी कराए। हाणे जेको सुवालु आहे ख़ुदि जिन्हनि ॾे इमरान ख़ान साहब या जेके ॿिया माण्हू ख़्वाहिश रखनि था त ख़ासि तरह PTI इमरान ख़ान त इस्टेब्लिशमेंट विच में पई ऐं सालसी कराए छॾे। इस्टेब्लिशमेंट लाइ बि त इशू आहे न त भई हू हिकिड़ी पब्लिकली चई चुकी आहे त असीं एपोलिटिकल आहियूं, असां विच में न पवंदासीं। छाकाणि त अगरि हाणे विच में पवंदा त माण्हू पुछंदा भई तव्हां अॻु में इमरान ख़ान खे बचाइण लाइ विच में छो न आया हो। बहरहाल हिकिड़ो इशू इहो आहे। ॿियो इशू इहो आहे त ख़ुदि इमरान ख़ान बि इदारे सां या हुनजी पार्टी जेको इदारे लाइ ॻाल्हाए पई ऐं सोशल मीडिया ऐं सभु कुझु आहे त एतिरी को लीडरशिप में को एतिरी को हमदर्दी बि न हूंदी इमरान ख़ान लाइ। ॿी ॻाल्हि सी ॻाल्हि इहा आहे त अमेरिका जी हा ठीकु आहे, तव्हां ॾिसो न प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान 3.5 साल रहियो, उनखे न ट्रंप खां पोइ ट्रंप त मुलाक़ात कई इमरान ख़ान सां, पर जो बाइडन एडमिनिस्ट्रेशन न कई, इमरान ख़ान खे फ़ोन बि छलो हिकिड़ो सुको फ़ोन बि न कयूं। जी हा 3 साल हिते हाणे शहबाज शरीफ़ साहब जी हुकूमत आई आहे त बाइडन शहबाज शरीफ़ खे बि फ़ोन न कयो आहे, पर घटि में घटि हुननि जे सेक्रेटरी स्टेट ब्लिंकन असांजे फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी खे फ़ोन कयो आहे, अमेरिका अचण जी दावत बि ॾिनी आहे। सो ऐं ज़ाहिर आहे अगरि पाण हिन साज़िशी थ्योरी खे हिकिड़े पासे बि रखूं जेको इमरान ख़ान साज़िश थ्योरी ठाहे थो, लेकिन ज़ाहिर कंहिं मुल्क जे ख़िलाफ़ु तव्हां मुस्तक़िल ॻाल्हाईंदा हुजो ऐं उहो बि अमेरिका जहिड़े मुल्क जे ख़िलाफ़ु, जी हा, त ज़ाहिर उहो इमरान ख़ान लाइ ख़ुशि त न हूंदा। त जेतिरी बि हुननि जी हलंदी पुॼंदी हूंदी उहो चवंदा छाजो इमरान ख़ान, जेके बाक़ी आहिनि उहे ठीकु आहिनि। मां चवां थो ज़रूरी न आहे त को साज़िश अॻु में अमेरिका कई या न कई, लेकिन जेको हुनजे ख़िलाफ़ु हिते मास मूवमेंट अमेरिका जे ख़िलाफ़ु हलाई आहे इमरान ख़ान, त अॼु इमरान ख़ान चवंदो हूंदो त ठीकु, अमेरिका चवंदो हूंदो त ठीकु आहे, भला पोइ ॿिया ठीकु आहिनि, हीउ छो। जी हा। सो हाणे ऐं पोइ जेतिरी हुनजी हलंदी पुॼंदी, सो इन लाइ कंहिंजो विच में पवण बि एतिरो सवलो कोन्हे, लेकिन अगरि हालात नागुज़ीर थी विया, अच्छा पोइ इन ई ॾींहंनि में क्राइसिस ॾिसो, हीउ 3 हफ़्ता खां पोइ ऐं हिन जे विच में अञा हीउ हलंदो हूंदो, इलेक्शन कमीशन वारनि वटि जेके मुनरफ MNAs ऐं MPAs जो केस हले थो फ्लोर क्रॉसिंग जो, लोटा जेके ठही विया PTI जा, हाणे अगरि फेडरल जेके MNA लोटा थिया PTI वारा, उहे अगरि डिस्क्वालीफाई थी बि विया, ॾिसा त बि शहबाज शरीफ़ हुकूमत खे लहर न लोॾो, छाकाणि हुन वटि हुन खां सवाइ 172 या 174 174 MNA आहिनि शहबाज शरीफ़ वटि, उन में को बि मुनहरफ़ ते बीठल कोन्हे सरकार। सो लोटा सिर्फ़ु फ़ारिग़ थी वेंदा, बाक़ी शहबाज हुकूमत खे त मसइलो न आहे। पर जिन्हनि लोटनि ते या जिन्हनि फ्लोर क्रॉस कयो आहे PTI जे मेंबर्स पंजाब में, हमज़ा शहबाज जी हुकूमत बीठल ई उन्हनि 28 माण्हू आहिनि, घणा आहिनि? जी 28 जी, त 28 लोटा माफ़ कजो, मतिलबु हीअ जेके मुनहरफ़ आहिनि बीठल ई पंजाब सरकार हमज़ा शहबाज जी उन्हनि 28 माण्हुनि ते आहे। जी हा, अंदाज़ो इहो ई आहे जेको ख़ुदि इलेक्शन कमीशन जे मोज़िस मेंबर चयो कल्ह हेयरिंग में त असां 14 मई ताईं फ़ैसिलो ॾेई छॾींदा, त 14 मई चलो 20 मई, जी हा, हिकिड़ो हफ़्तो अञा छिके वठूं, जी हा, असां वटि थी वेंदो आहे। त हीअ जेके ईंदड़ 2-3 हफ़्ता आहिनि, हिन पासे खां हू इमरान ख़ान चए पियो त भई लॉन्ग मार्च थींदो, हुकूमत चए थी असीं न मतिलबु कुट लॻाईंदासीं, फलाण थींदो, इलेक्शन कमीशन जा फ़ैसिला बि अचणा आहिनि, हीअ जेको मईशत ते हिकिड़ी सूरतयाल पैदा थियल आहे। ॾिसो हाणे आहिस्ते आहिस्ते उहा ॻाल्हि बि खुले पई त हू जेको चयो वियो त शहबाज शरीफ़ साहब को $8 बिलियन वठी आयो आहे, जी हा, उहा बि ॻाल्हि छिटी थी त उहा सरकारी ख़बर वधीक हुई, उनमें एतिरी सदाकत न हुई, पर हिकु 8 बिलियन कोन मिलिया पाण खे, हिनमहिल आसरा थिया, ऐं हू जेके $2 बिलियन सऊदी अरब खे $2 बिलियन वापसि करणा, रुगो उन्हनि चयो त उहे पैसा न तव्हां खां रखी छॾियो, रखो पोइ तव्हांखे बाद में वठंदा, बसि इहो थियो आहे, मिलियो कुझु ई कोन्हे। ऐं पेट्रोल बि डेफर्ड हुन ते न मिलियो आहे असांखे, सो मईशत जो प्रेशर पंहिंजी जाइ ते आहे। सो हिकिड़ी असीं हिकिड़ी ऐं हिन खां अलावा नंढियूं खोड़ सारी शयूं, अञा कुझु वीडियोज़, कुझु ऑडियोज़, ख़ुदा ख़बर कहिड़ी वीडियोज़ ऐं कहिड़ी ऑडियोज़, ख़ुदा ख़बर हीअ जेका ॻाल्हियूं इमरान ख़ान ऐं मरियम नवाज़ कनि पियूं बेफ़ैज़ थियणु ऐं फैज़याब थियणु,
इन्हनि ॻाल्हियुनि जो केतिरो असरु पवणो। सो ही जेको यासर ही जेके 2-3 हफ़्ता आहिनि दीज़ आर रियली इम्पॉर्टेंट। हू बि हुआ जेको पाण चवंदा हुआसीं त मार्च अप्रैल में कुझु थींदो ऐं उहो थी वियो, लेकिन हिन दफ़े मूंखे हुन खां बि ख़राबु सूरत हाल हुन महिल त वधि में इहो ई सम्झंदा हुआसीं त वधि छा थींदो। मुंहिंजो उन महिल बि ख़्यालु हो त अगरि इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थींदी, इमरान हुकूमत नो कॉन्फिडेंस अची वेंदो ऐं उहो थी वियो। लेकिन ऐं माण्हू पुछंदा त भई सिविलियन सिस्टम हलियो वेंदो त तव्हांखे यादि हूंदो आउं चवंदुसि त नामुमकिन असांजे मुल्क में कुझु न आहे, लेकिन इम्कान तमामु घटि आहिनि। पर हुन महिल मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो ग़लति हो त यानी मूंखे इहो अंदाज़ो न हो, ग़लति सां मुराद आहे त इमरान ख़ान IK जी जेका ग्राफ वधंदो ईअं वधी वेंदो, इहो अंदाज़ो कोन हो। ॻाल्हि जेका हुजे मूं सम्झो त न ईअं न थींदो, पर थियो। हाणे जेका सूरत हाल आहे त आउं वरी चवां पियो त हीउ एंड ऑफ मई जेको आहे हिन में शयूं क्राइसिस पंहिंजे उरूज ते पहुचंदा, जेको मूंखे नज़र अचे थो। पोइ या त ही पोइ फ्रिश करे ठप थी वेंदो, सभु कुझु ठप थी वेंदो ऐं पोइ इलेक्शन ईंदड़ साल थी वेंदियूं या जॾहिं बि थींदियूं थी वेंदियूं। उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई सबबु थी सघे थो। हाणे उन ॻाल्हि ते पाण हिकिड़े नुक़्ते ते अचूं था त छा सबबु थी सघे थो त ही जेको बहरान आहे करे हवा निकिरी वञे, उहो सिर्फ़ु हिकिड़ो सूरत थी सघे थी, 2 सूरतूं। इमरान ख़ान ज़रूरी कम सां लंडन हलियो वञे, ऐं उन ते नथो ॻाल्हाए सघां। के माण्हू खे ज़रूरी कमु केॾी महिल यादि अची सघे थो न, लंडन कमु आहे, वञा थो मोटी अचां थो, हाणे उन ते नथा ॻाल्हाए सघूं। ॿियो जेको थी सघे थो रीज़न उहो इहो त माण्हू 2500 माण्हू ते पहुचनि ऐं डी चौक ते माण्हू न पहुचनि। इन्हनि ॻाल्हियुनि ते आउं नथो ॻाल्हाए सघां, इहो त ख़ुदा ख़बर। ॿिन्ही ॻाल्हियुनि जा इम्कान अगरि पाण 100 जे हुन ते ॾिसूं रेशो ते, त मूंखे ॿिन्ही ॻाल्हियुनि जो इम्कान 1% बि नथो नज़र अचे। पर 1% ॿधी वठो, 99% न मूंखे लंडन वेंदे नज़र अचे थो इमरान ख़ान, न ई मूंखे इहो लॻे थो त 2500 माण्हू खणी वेठो। हा, इहा अलॻि ॻाल्हि आहे त केतिरा आहिनि माण्हू, त 15-20 हज़ार सां बि कमु न थींदो। 50,000 माण्हू गिणी मूंखे ॾियो डी चौक ते, पोइ आउं सम्झां थो त ई पाण खे मुकमुका क्लाइमेक्स मई जे आख़िर में या तव्हां जून ॿधी वठो। अच्छा, हिकिड़ो नंढो सवाल आहे, अगरि सालसी करण वारा सालसी न कनि बाय एनी कॉस्ट, भई असां नथा अचूं, त पोइ गवर्नमेंट वटि आहे, गवर्नमेंट हैंडल करे सघंदी इन सॼे क्राइसिस खे, सिचुएशन खे? गवर्नमेंट करे सघे थी, लेकिन उहो क्राइसिस हैंडलिंग न हूंदी। उहो इहो हूंदो त तव्हां हिकिड़ी जेको आहे उहो बाहि विसाइण जी कोशिशि कंदो। 126 ॾींहं पहिरां बि वेठा इमरान ख़ान साहिबु, उहो अकेला पंहिंजे मुंहुं, हींअर बि मूं चयो न, अगरि पंहिंजे मुंहुं अची वेही रहियो पोइ त पुश थी वियो, पोइ किसो ख़तमु आहे। पोइ त पोइ इमरान ख़ान साहिब जी ईंदड़ इलेक्शन में फुस आहे। अगरि इमरान ख़ान उहो पंहिंजे मुंहुं अची वेठो त कॾहिं कॾहिं शाम जो 2-3 माण्हू अची वञनि ऐं उनखे तकरीर करे वठे, ख़ाली कुर्सियुनि सां ख़िताब करे, पोइ ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे। पर आउं बार बार चवां थो, 50,000 माण्हू वठी पहुची वियो गेम। सो लेट्स सी, आउं जेका ॻाल्हि कयां पियो त एतिरो परे कोन्हे ही पाण खे। पता अॼु पाण छा 7 तारीख़ आहे, 6 तारीख़ आहे जी, 6-7 तारीख़, त ही हाणे मूंखे ॾींहंनि जी अंदाज़ो कोन्हे। ही सैटरडे संडे जी कंहिं ॾींहं जी कॉल ॾींदो इमरान ख़ान। सो गर्मियूं बि शदीद आहिनि, गर्मी वधे पई, ऐं हाणे जेको ख़ुदि मैट ऑफिस चयो आहे त हीट वेव सिंध में त तमामु ख़ौफ़नाक अचण वारी आहे। सो आई थिंक ही पाण खे मई जे एंड में शयूं चिटियूं थी वेंदियूं। अच्छा, अगरि इमरान ख़ान साहिब जी पंहिंजी तंज़ीम साज़ी ज़रिए जलसा जुलूस इमरान ख़ान साहिब कनि था पिया, हिकिड़ी अवामी राब्ता मुहिम बि हलाई आहे, त बलोचिस्तान ऐं सिंध में त उन्हनि जी तंज़ीम साज़ी काफ़ी हिलियल आहे। बाक़ी बचो पंजाब ऐं KP, त सिर्फ़ु बेसिस ऑफ पंजाब ऐं KP ठाहे करे एतिरा माण्हू गॾु करणु मुश्किल थी वेंदी। ॾिसो न, हाणे ॻाल्हि इहा आहे त पंजाब सिर्फ़ु न आहे, 60% पाकिस्तान आहे, वॾो सूबो आहे। KP हुकूमत आहे, तमामु घणी फॉलोइंग आहे इमरान जी। 50,000 माण्हू तव्हां सम्झो त ॿिन्ही सूबनि जी अगरि आबादी तव्हां ॻंढींदो त पाए थो त 14-15 करोड़ आहे, हुन 50,000 माण्हू 14-15 करोड़ आहे। सो बाक़ी चवनि छा पिया, 15 करोड़ मां 50,000 माण्हुनि जी फरमाइश आहे। जी, 3 लख जी आहे हुननि जी, त चवंदो रहे 50,000 खोड़ थी वेंदसि। कॉलर सां गॾु नज़ीर बलोच, मीरपुर काज़मा। जी बलोच साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, सभ खां पहिरीं त तव्हांखे ऐं अली काज़ी साहिब जिन खे ईद मुबारक ऐं अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो मौजूदा पाकिस्तान जी सियासी सूरत हाल जे हवाले सां जेके सियासी सूरत हाल पाकिस्तान जी,
उनजे हवाले सां अली काज़ी साहिब जिन खां सवाल आहे त अव्हां कीअं ॾिसी रहिया आहियो त पंहिंजो PTI जी जेको आहे पंहिंजो सरबराह इमरान खान उहो पंहिंजो हींअर जेको स्लोगन ॾिनई नारो ॾिनई पंहिंजे जलसे में जेको मियां वाली में चयो त हू जेको पंहिंजे जेके फॉलोअर्स आहिनि उनखे हू चए जिथे बि अचनि त उन्हनि खे चोर ऐं गद्दार चयो। हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी वई। ॿी त हू घारी दुरियुनि खे जेको आहे बराह रास्त हींअर हू टारगेट करे रहियो आहे त जेको हू जानवर जेके न्यूट्रल न आहिनि ऐं हीअं हूअनि ऐं हरण ऐं शींहं जो बि हुन जेको मिसाल ॾिनो इन ऐं अदलिया खे बराह रास्त इन सां हिट कई त राति जो 12 बजे अदालतूं खुलियूं थी वञनि ऐं जॾहिं त सो मोटो नथो ॾिठो वञे ऐं मुल्क जी माशी हालात में मौजूदा हुकूमत कीअं सर्वाइव करे सघंदी जेका हीअं सूरत हाल आहे। IMF सां बि ॻाल्हियूं हली तेल जी क़ीमत बि वधाईंदा ऐं बिजली बि वधाए छॾी अथनि। अव्हां कीअं ॾिसो था त इहो इन जो जेको टकराव वारी सियासत आहे इहो पाकिस्तान जे लाइ जेको आहे केतिरी हानिकार थींदी? अव्हां पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां ऐं जेको तज़ियो आहे तबसरो जेको अव्हां कंदा आहियो जेको उन जे हवाले सां ठीकु आहे साईं। भाई साहब मां शुरू में काफ़ी तफ़सील सां उन ई मौज़ू ते ॻाल्हाए पियो त जेको मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे त आउं सम्झां थो त हीअ जेके मई जा 2 हफ़्ता आहिनि इन में काफ़ी शयूं उरूज ते पहुची ऐं पोइ जिथे बि हुननि जो क्लाइमेक्स थियणो आहे यानी अगरि कंहिंखे विच में पई हुननि खे ठापुर कराइणो आहे त बि ऐं अगरि न त अगरि ख़ान साहब न शो पुट ऑन न करे सघियो लेकिन ॾिसो न पाण उहा ॻाल्हि हाणे हीअ त इमरान खान अगरि इलेक्शन कमीशन मिसाल हू हमज़ा शहबाज़ खे डिस्क्वालीफाई 28 जेके मुनरफ़ PTI जा मोज़िज़ मेंबर आहिनि उन्हनि खे लोटो करार ॾेई ऐं फारिग करे छॾे थी त कंहिं वटि बि मेजॉरिटी त पंजाब असेंबली में को बि मेजॉरिटी नथो ठाहे सघे। हाणे जीअं PTI जो गवर्नर ऐं बोज़दार ऐं परवेज़ इलाही मुंहं जी पकाई सां चवंदा रहिया त असांजी हुकूमत आहे पोइ हमज़ा शहबाज़ खे बि उहा मुंहं जी पकाई रखणी पवंदी छाकाणि त आइनी ऐं पार्लिमानी रिवायतनि मूजिबि मॉरल अथॉरिटी हमज़ा शहबाज़ जी ख़तमु थी वेंदी पर हू चवंदो भाई कंहिंखे मूंखे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी तारीख़ हाणे खणो हा चवंदो आउं छो वञा मूंखे नो हाणे मुंहं जी पकाई हूंदी जी चौधरी परवेज़ इलाही ऐं बोज़दार करे रहिया मुंहं जी पकाई या हू डिप्टी स्पीकर शेरशाह सूरी करे रहियो ईअं ई पोइ हमज़ा शहबाज़ ऐं नवाज़ लीग वारनि खे मुंहं जी पकाई सां चीफ मिनिस्ट्री हलाइणी पवंदी पर जे हू मुंहं जी पकाई न कंदा ऐं को अदालतनि में वरी हलियो वियो ऐं अदालतनि फ़ैसिलो ॾेई छॾियो त भई मेजॉरिटी कोन्हे हिकिड़े माण्हू वटि आङुरियुनि ते ॻणण जी ॻाल्हि आहे न त पोइ छा पंजाब में सिर्फ़ु बाई इलेक्शन थींदा जीअं ई ही नो कॉन्फिडेंस डिस्क्वालीफाई थींदा जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे जीअं ई 28 माण्हू अगरि डिस्क्वालीफाई पंजाब में थींदा त मुंहिंजो ख़्यालु आहे त इमरान खान KP हुकूमत डिज़ोल्व कंदो KP असेंबली त पंजाब ऐं KP में असेंबली टुटी पवंदियूं दैट मीन्स 80% 75% ऑफ पाकिस्तान त पोइ सिंध ऐं बलूचिस्तान ऐं फेडरल हुकूमत हलंदी रहंदी कीअं हलंदी त इलेक्शन थींदियूं सो सिचुएशन जिथां किथां फिराए ॾिसो जेका ॻाल्हि अञा हीअ सभु शयूं मंज़र न डेवलप थिया त मूं तव्हांखे चयो मूंखे हीअ हुकूमत ही साल इलेक्शन इन ई साल में नज़र अचनि था त आउं को नजूमी न आहे न ई उन महिल त इहे वाक़िया बि थिया लेकिन कॉमन सेंस ते शयूं नज़र अचनि थियूं न यासिर साहिबु हिन लाइ तव्हां वटि चिड़िया या कबूतर या बाज़ हुजणु ज़रूरी न आहिनि यू जस्ट नीड टू हैव अ कॉमन सेंस अबाउट एंड अंडरस्टैंडिंग अबाउट द सिचुएशन त कॉमन सेंस इहो चए थो त साईं भरोसा चए थो हलंदी मूंखे त हलंदी नथी नज़र अचे पर थी सघे थो हली बि पए मुंहिंजो ओपिनियन इहो आहे बाक़ी हाणे इमरान खान बलोच साहिबु चवनि था त हू चए थो त हिन गद्दार ऐं चोर चयो ज़ाहिर आहे इमरान खान जो सर्वाइवल हिन ॻाल्हि में आहे त बिल्कुलु एक्सट्रीम्स ते ॻाल्हि बीठल हुजे हू घटि जी ॻाल्हि ई न कंदो ऐं ज़ाहिर हू अलाए छा ॿी ॻाल्हि साईं चई त न्यूट्रल इदारनि खे ख़ान साहिबु कल्ह बि पाण ॻाल्हि पे कई त इमरान खान ही जो कल्ह फ़लसफ़ो ॾिनो त भई हू हिरड़ियूं बाक़ी भॼी वञनि थियूं जॾहिं शींहं हिकिड़े हिरण ते हमिलो करे थो त मूं कल्ह बि पुछियो त शींहं बि सम्झ में अची वियो केरु बाक़ी हिरणियूं जेके भॼी वयूं उन ते हर को अंदाज़ो हणो केरु केरु भॼी वियो पर हू जेका हिरणी जेके शींहं जे वात में हुजे थी उहो छा इमरान खान पंहिंजे पाण खे चए पियो छा माना एतिरो पंहिंजे पाण कमज़ोर पियो चए छा
मज़े ॻाल्हि इहा आहे न जब त माना इहा मिसाल ई ग़लति थी बीहे छो त शींहुं त शींहुं ई आहे न अॻिते जे इमरान ख़ान साहिब जे पाण ॻाल्हाईंदा त इमरान ख़ान साहिब जब तव्हां बि ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिब खे जेका अगरि क्राउड जे हिसाब सां कोई टैकल करे सघे थो कोई रोके सघे थो मरीम नवाज़ शरीफ़ रोके सघे थी मरीम नवाज़ शरीफ़ बि कल्ह खां वठी जलसा जुलूस शुरू कया आहिनि ऐं स्पीचिस बि काफ़ी धुआंधार कनि थियूं पियूं त कल्ह जीअं तव्हां ॻाल्हि कई त बेफेज़ वारी हुननि जी ॻाल्हि कई आहे पर हुननि जेको ॻाल्हि कई इमरान ख़ान साहिब जेको चयो हुयो त मुंहिंजी जेके इंटेलिजेंस चीफ हूंदा आहिनि अखियूं ऐं कन हूंदा आहिनि कंहिं बि सरकार जा त हुननि अॼु मरीम नवाज़ शरीफ़ साहिब चयो त इहा तव्हांजा कन ऐं अखियूं न हुया इहे तव्हांजा उहे हथ हुया जंहिंसां तव्हां अपोज़िशन खे दॿोचो पिया ऐं इहे तव्हांजी बैसाखियूं हुजे त तव्हांजी गवर्नमेंट बीठी हुई ॾिसो इमरान ख़ान साहिबु कल्ह उहो सॼो मतिलबु जेको अगरि अवल त कंहिंखे बि पाकिस्तान में जंहिंखे थोरी घणी सम्झ आहे थोरी घणी अख़बारूं टीवी पढ़े थो ॾिसे थो उनखे सभिनी खे ख़बर हुई त ख़ान साहिबु कंहिंजे सहारे ते हलियो पियो पोइ जीअं हुननि जनरल फैज़ साहिब जी ट्रांसफ़र खे रजिस्ट कयो गुज़िरियल साल अक्टूबर में सेप्टेम्बर अक्टूबर में उहा बि आलम आशिकार ॻाल्हि आहे पोइ कल्ह अलाए टियों ॾींहुं हू जेको कहिड़ो पॉडकास्ट में जेको हिकिड़ी इंटरव्यू में हुन चिटो चई छॾियो त छाकाणि त मूंखे गुज़िरियल साल जुलाई खां ख़बर हुई त हीअ मुंहिंजे ख़िलाफ़ु नो कॉन्फिडेंस आणीनि पिया त DGI जेको हो जनरल फैज़ साहिबु उहो छाकाणि त अखियूं ऐं कन हो यानी हुनजे सहारे ते ख़ान साहिबु हलियो पियो त हू चाहे पियो त हू न हटे त छा ख़ान साहिबु चवणु चाहियो त ख़ान साहिबु छा DGI जो कमु प्रेसिडेंट गवर्नमेंट जी पॉलिटिकल मसइलनि खे हल करणु हूंदो आहे छा हूंदो त न आहे हुजणु त न खपे जी हा ठीकु आहे पर इमरान ख़ान साहिबु एडमिट कयो त संदसि सियासी मामलनि खे DGI जेको हो उहो हैंडल कंदो मैनेज कंदो तंहिंजे करे हू चए पियो त जॾहिं हाणे अहिड़ो क्राइसिस अचण वारो आहे नो कॉन्फिडेंस ईंदी मुंहिंजा माण्हू फिरंदा असांजा इतिहादी फिरी वेंदा हीअ सभु कुझु थींदो त जनरल फैज़ साहिबु जहिड़ो माण्हू हुते हुजे त हीअ त हिन खां वधीक एतिराफ़ ऐं कन्फेशन ॿियो थी कहिड़ो सघे थो जी हा क्लियर कट कन्फेशन जी हा ऐं एडमिशन के हू त मतिलबु इहो थियो त जेको असां जहिड़ा ग़रीबड़ा हिते चवनि पिया त इस्टेब्लिशमेंट पासीरो थी त ख़ान साहिब में इहा सलाहियत न आहे त उहो नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी जी ही तोड़ जोड़ जी सियासत खे मुंहुं ॾेई सघंदो त we were absolutely right absolutely not no absolutely right so हुन इहा ॻाल्हि चिठी करे छॾी त जनरल फैज़ साहिबु अगरि हुजे हा हुन पोज़ीशन में त हुकूमत न वञे जी तव्हां कॉल ॿुधी वठो कॉलर आहे पर लाइन कटिजी वई आहे तव्हां ॻाल्हि करे अच्छा सो हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन खां पोइ मरियम नवाज़ जेको जलसो करे हुन वरी बि सो कॉल्ड हिकिड़ो रुमाल में वेड़े ॻाल्हि कई त हुकूमत जब बेफ़ैज़ हो गई कहिड़ी बेफ़ैज़ी आहे हा फैज़ को फैज़ अहमद फैज़ लाइ त इशारो कोन्हे न सो हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ वरी हिकिड़ो ॾिसो न कल्ह बि पाण थोरो डिस्कस कयो हिन ॻाल्हि खे त हीअ जेको असांजो हीअ पॉलिटिकल क्राइसिस आहे हिन में जेको असांजे इंस्टीट्यूशन डायरेक्टली या इनडायरेक्टली हू जेको मां ॻाल्हि कयां थो त हीअ सयारा हिक ॿिए जे इर्द गिर्द फिरनि पिया ऐं सिज विच में आहे त सयारा फिरनि बि पिया ऐं सिज जे इर्द गिर्द बि फिरनि पिया जी हा So they have their own. Yeah. चलता कॉलर चलता काले तुझे हैदराबाद में जी उड़न साहब छा चवण चाहिंदा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं असांजो साबिक़ वज़ीर आज़म इमरान ख़ान जा बयान ॿुधो पिया अॼु बि हिन हिकिड़ो चयो आहे त परवेज़ मुशर्रफ अमेरिका खां डिॼी वियो ऐं वरी उहा ॿियो हिकिड़ो बयानु आहे त कल्ह जेको आहे हिन जलसे में बि चयो आहे त जेको आहे मूंखे जुलाई में ख़बर पइजी चुकी हुई त मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश थी थिए हाणे पोइ ख़बर नथी पवे त हीउ चवणु छा थो चाहे भाई जुलाई माना तक़रीबन साल अॻु में तक़रीबन 10-12 महीना अॻु में त पोइ हे वरी अदम एतमाद वारो जेको ॻाल्हि आई त उन में बि हिन वरी चयो त मां त अलाह खां दुआ पियो घुरां त मुंहिंजे ख़िलाफ़ु अदम एतमाद हे आणे त मां हिननि जी ॾिसी पकड़ियां हाणे मक़सदु इहो आहे त चवण थो हे क़ौम खे गुमराह पियो करे ऐं अहिड़ी स्टेट था बि अहिड़ियूं स्टेटमेंटूं पियो ॾिए जीअं माज़ी जूं जेके बि असांजूं माना पॉलिसियूं हुयूं मिसाल तौरु अफ़गानिस्तान जे हिसाब सां ग़लति हुयूं या सही हुयूं उन्हनि खे ईअं जलसनि में आणणु छा हीअ दुश्मनी पियो करे या सजणी पियो करे हीअ मां सम्झां थो हीअ त सेकंड तालिबान आहे पाकिस्तान जो इन ते थोरी रोशनी विझ कहिड़ो लफ़्ज़ कयो आख़िर में सेकंड समथिंग
सेकंड तालिबान या कुछ ईअं चयो। सही ॾिसो तव्हांखे तव्हां बार बार उजण साहिबु चए पियो इमरान ख़ान जी ॻाल्हियूं सम्झ में न पियूं अचनि, हुनजो बयानियो सम्झ न पियो अचे। उजण साहिबु सम्झण वारा सम्झनि पिया। ॾिसो न ॻाल्हि मतिलबु खोड़ ॻाल्हियूं मूंखे सम्झ न पियूं अचनि, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त तजियो कबो त पोइ ख़ुदि मतिलबु जेको तव्हांखे तजियो इहो हूंदो आहे त तव्हांखे ॻाल्हि वणे न वणे, जेका सम्झ में अचे उहो चवणु खपे। सो ख़ान साहिब जी कई ॻाल्हियूं जन को सुर आहे न पेर आहे, पर बहरहाल जेको हुनखे फॉलो कनि पिया, जेके हुनजो इहो ॻाल्हि खां इनकार हाणे उजण सां भले करे वठे, भले हुनजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ माण्हू करे न करे, पर हुनजो ग्राफ वधियो आहे त मतिलबु इहो थियो त माण्हुनि खे संदसि ॻाल्हि सम्झ में अचे पई, या माण्हुनि जी ॻाल्हि माण्हुनि खे इमरान ख़ान जी ॻाल्हि सम्झ में अचे पई, या जेके मुख़ालिफ़ आहिनि इमरान ख़ान जा यानी जेके हींअर हुकूमत में आहिनि, या माण्हुनि खे हू सम्झ में नथा अचनि, तंहिंजे करे इमरान ख़ान सम्झ में अचे न अचे चवंदा इमरान ख़ान। जी हा, ख़बर न आहे ॿिन्ही में कहिड़ी ॻाल्हि आहे। जी हा, ठीकु आहे सभु कॉलर असां गॾु मीर खादिम रज़ा टालपुर पीराकोट मां। जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पहिरियों त साईं ईद जूं मुबारकूं हुजनि। काफ़ी टाइम जेको आहे रोज़ा रखण जे करे ऐं पंहिंजो टाइमिंग गॾिजी वई, इन जे करे प्रोग्राम में शामिल न थी सघियासीं। सो हाणे वरी पंहिंजो हालांकि वरी टाइम मिले पियो त वरी पंहिंजो प्रोग्राम में शामिल थिजे। महिरबानी साईं जो ॿुधूं पिया तजियो हाणे पंहिंजो क़ाज़ी साहिब जो, त ॾिसो त साईं सम्झ में इहो पियो अचे त महवर त उहो इमरान ख़ान आहे जेको आहे सो पंहिंजो पाकिस्तानी सियासत जो, जेके जमहूरियत था चऊं, असां जेके जमहूर आहियूं, असांखे त असां त वीचारा जमहूर आहे, डफलीअ ते था न चऊं। असांखे साॻाई माण्हू वापसि मिली विया आहिनि, महिरबानी साईं सभिनी जी जेको आहे सो असांखे उहे माण्हू मिली विया जिन 30-40 सालनि में असांखे वॾी तरक़ी कराई। पाकिस्तान जा कर्ज़ लथा, पाकिस्तान पंहिंजो सिंगापुर ऐं पंहिंजो मलेशिया खां बि अॻे निकिरी वियो। पर हाणे ॾिसजे त हिननि जो त उथण ई नथो थिए साईं। हिन हुकूमत जो हिकिड़ो चइजे त उथी पवे, सम्झ में अचे त हुकूमत आहे, सम्झ में ई कोन थी अचे साईं। अञा ताईं मिनिस्ट्रियूं विराए न सघिया आहिनि, कोई पंहिंजो चीफ मिनिस्टर न करे सघिया आहिनि, मिनिस्ट्रियूं नथियूं मिलनि, हिननि कुझु बि कोन थो मिले न, हथ त कंहिंखे ई कुझु कोन आयो आहे। मुसीबत में उहो ई असां जमहूर आहियूं जेको आहे साईं अवाम। सो हाणे अलाए कॾहिं असांजे अवाम जी दादरसी अलाए कॾहिं थींदी, लॻे त कोन थो त को लॻे थिए साईं। ठीकु आहे साईं। साईं इमरान ख़ान महवर आहे, मूं इहा ॻाल्हि डिस्कस कई पिए त इहा त ॻाल्हि बाक़ी त हाणे मीर साहिबु हिकिड़ो पंहिंजो ॾुखु आहे जेको अक्सर माण्हू ॾुखु पंहिंजो कढंदा आहिनि त साईं आवाम खे कुझु नथो मिले। ऐं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे इहो ॾुखु, छाकाणि त ख़ैरात में रुॻो मतिलबु ख़ैरात मिलंदी आहे, बाक़ी जेको माण्हू पंहिंजो हक़ु सम्झंदो आहे उन लाइ हुनखे पाण थोरो एफर्ट करणी पवंदी आहे। अगरि पाकिस्तान जा माण्हुनि खे चवनि त केरु अची ॾेई वेंदो हिकु उड़न खटोला आएगा, हिकु लाल परी को लाएगा, वो लाल परी आएगी तो आएगी, फ़िलहाल त इहे सियासत में त कोन थींदो आहे। माण्हुनि खे पंहिंजो अगरि सूर सवाया आहिनि त उनखे पाण कुझु करणु खपे। अच्छा, जेका ॻाल्हि महवर इहा ॻाल्हि थी आहे, ऐं इहा ॻाल्हि पाण ॻाल्हि पे कई त नवाज़ लीग जेको 4 महीना 5 महीना अॻु ताईं 4 महीना 3 महीना अॻु ताईं पाकिस्तान जी सियासत जो महवर हो, त या तव्हां मतिलबु नवाज़ शरीफ़ जे गिर्द सियासत फिरी पए, 3 महीननि में उनजो भाउ त चीफ मिनिस्टर थी वियो आहे, भाइटियो प्राइम मिनिस्टर थी वियो आहे, भाइटियो चीफ मिनिस्टर थी वियो आहे, पर सियासत जेका आहे हू इमरान ख़ान जे इर्द गिर्द फिरणु शुरू थी वई आहे। इहो मुंहिंजे ख़्याल नवाज़ लीग लाइ वॾो अलमियो आहे। जी हा, जी हा। कॉलर सां गॾु इकराम ख़ासकली मातली मां। जी ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। तव्हां ॿिन्ही वॾनि मौजूदनि खे सर अर्ज़ी आहे त क़ाज़ी साहिब खां मूंखे तजदीद वठिणो आहे त पीपुल्स पार्टी जेका केपी जा कॉमप्रस्त हुजनि या असांजे बलूचिस्तान जा कॉमप्रस्त हुजनि, उन्हनि खे गॾु विहारण लाइ तयारु आहे, उन्हनि खे एसि ताईं जो उन्हनि लाइ फ्रंट फ्लोर ते वञी विढ़ण लाइ तयारु आहे। पर इहे साॻी पीपुल्स पार्टी सिंध जे कॉमप्रस्तनि खे न गॾु खयो आहे, न गॾु खणे पई। इहे वरी कॉमप्रस्त जेके आहिनि उहे ॿियनि पार्टियुनि सां इत्तेहाद करण लाइ आता वेठा हूंदा आहिनि, पर पीपुल्स पार्टी ॾांहुं वञण लाइ उहे बि तयारु कोन्हे। त इहो क़ाज़ी साहिब खां पुछा कंदुसि त इहो सिंध खे वॾो नुक़सानु कोन्हे ऐं ईअं छो पियो थिए? वॾी महिरबानी। ठीकु आहे।
ख़ासि करे साहब इहो ॾिसो कॉमन हिते सिंपल ॻाल्हि आहे त ज़ाहिर बलूचिस्तान जो कॉम्परस या केपी जो कॉम्परस कॉम्पिटिटर्स हू पीपल्स पार्टी या ज़रदारी साहिब जा कॉम्पिटिटर्स थोरी आहिनि उन्हनि सां को मुक़ाबिलो ई कोन्हे त उन्हनि सां हिकिड़ी पंहिंजी हू ठाहिनि था वर्किंग रिलेशनशिप ठाहिनि था इक्वेशन ठाहिनि था केमिस्ट्री ठाहिनि था त सुभाणे पावर गेम में उन्हनि जा वोट हुन कमु अचनि कॉम्पिटिशन आहे ई कोन हिते अगरि हू कॉम्परसनि खे गॾु खणनि था त हू त ज़ाहिर हुनखे छा खणी छा कनि सीटूं ॾियनि न छो ॾियनि सीटूं जी हा हू पाण कॉम्पिटिटर्स आहिनि हू चवंदा असांजी पार्टी छो सिर्फ़ु इमदाद मुहम्मद शाह खे 88 में पीपल्स पार्टी जेका मोहतरमा शहीद जे ज़माने में उनखे अनअपोज़ अचणु ॾिनो हो बाक़ी त छो अचणु ॾियनि चवनि था छो अचणु ॾियो आउं चवां त छो अचणु ॾियनि पीपल्स पार्टी जी हिकु पॉलिटिकल लॉजिक ई नथी ठहे हू छो ठहणु ॾियनि ईअं ई कॉम्परसनि वटि लॉजिक ई नथी ठहे त पीपल्स पार्टी जा ठहनि त पोइ छा कनि भई ठही अची पोयां अची वेही रहनि सो बिल्कुलु इंट्रस्ट जो क्लैश आहे ठीकु आहे कॉलर सां गॾु डॉक्टर इफ्तिकार अहमद हैदराबाद मां जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं हाणे असांजी सिंध में त जेको सभु माण्हू इमरान खान जा सुवाल पुछनि था पर जेके सिंध जा इशू हुन पाणीअ जा बिजली जा इन बारे में कंहिं हिन महिल ताईं कोन ॻाल्हायो आहे हिकिड़ो त ग़रीब माण्हू खे पाणी मिले कोन आबादगारनि खे अॻे ई वॾेरा खयो वञनि ॿियो जेको आहे प्रीवियस में बिजली जेको हाणे वधी वई आहे त साॻियो इहो साॻिया पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुई जेका सिंध असेंबली आहे बिजली दो पाणी दो बिजली दो छा हाणे हिनखे नांग ख़राब वियो आहे छा हिकिड़ो त इशू ॿियो त साईं जेको इमरान ख़ान जी पॉलिसी जेके बि आहिनि उन्हनि खे साॻियो इंडोर्स था कनि त बाबा तव्हांजो हेल्थ कार्ड बि सही आहे एहसास प्रोग्राम सही आहे तव्हांजो स्टेट बैंक जो गवर्नर सही आहे तव्हांजो को सही आहे बाक़ी पोइ तव्हां कहिड़ो कमु पिया कयो रुगो सुबुह जो उथण सां वञी मेट्रो बस ते वञण मां होॾे वञण मां होॾे वञण मां ईअं त इशू कोन थींदा हाल इन लाइ काल साहिब खां थोरो वठिणो आहे ठीकु आहे साईं डॉक्टर साहब चवंदा फ़र्क़ु कहिड़ो पियो ऐं डॉक्टर साहब मूंखे त अहिड़ी का ख़ुशफ़हमी हुई कोन जॾहिं ही गवर्नमेंट अञा वई कोन हुई त मां इहा ई ॻाल्हि पंहिंजे शो में कंदो हुउसि त ईअं थोरी आहे शहबाज शरीफ़ ईंदो त को बसि जादू जी छड़ी आहे इवन इमरान ख़ान हींअर हुजे आहे प्राइम मिनिस्टर उहा ई हालत हुजे त बि इहो ई हालत हुजे आहे ऐं क्राइसिस ख़तमु थिया त इमरान ख़ान पेट्रोल जी क़ीमत वधाए छॾी आहे हींअर इमरान ख़ान जो प्रेशर न हुजे त शहबाज शरीफ़ कॾहिं को क़ीमत वधाए छॾी आहे जी हा जी हा जी हा सो एतिरो नुक़सानु 70 रुपया डीज़ल ते सरकार भरे पई 30 रुपया पेट्रोल ते भरे पई उहो भरे न सघंदा ऐं 100 अलाए केतिरा अरब रुपयनि ते त पहुची विया आहिनि नुक़सान में सो लोड शेडिंग पार्टी लाइ चवनि पिया त हा पीपल्स पार्टी ज़ाहिर साईं हाणे इत्तेहादी आहिनि हाणे नवाज़ शहबाज शरीफ़ खे कीअं चवनि त पानी दो बिजली दो हाणे इत्तेहादी आहिनि पाण में भाई भाई आहिनि सो हाणे भले 14 कलाक लोड शेडिंग हैदराबाद में थिए या दादू में थिए हाणे ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे पहिरीं ज़ाहिर सभु जलसा मुज़ाहिरा थींदा हाणे माण्हू आबादगार वीचारा जेके आहिनि हिन ख़तरनाक गर्मी में रोडनि ते बीठा आहिनि एहतजाज कनि पिया त हुननि खे आसरा आहिनि त सही पाणी अचण वारो आहे अलाए कीअं छा में अचे पियो अलाए कीअं अचे थो पियो इहा बि न आहे ख़बर कॉलर सां गॾु जावेद मंगरियो कराची मां जी मंगरियो साहिबु छा चवणु चाहींदा हा यासर हिकिड़ी ॻाल्हि त असां जेको ऑब्ज़र्व कयूं था त पाकिस्तान जी जेका हाणे पॉलिटिक्स आहे हुन डायनामिक्स जेके आहिनि ऐं पैरामीटर्स आहिस्ते आहिस्ते थोरा चेंज थियनि पिया जेका अवाम में जेके ॾिसो काफ़ी अरसे खां जेको आहे काफ़ी डिकेड्स खां जेके रिप्रेशन्स हुया जेके हुनजे महरूम हुया आहिनि इमरान ख़ान उहा नारा हणी करे उनखे जेको आहे वोट बैंक खे आहिस्ते आहिस्ते जेको आहे कलेक्ट करे थो ऐं पंहिंजो वोट बैंक जेको आहे वधाईंदो वञे थो त हाणे जेको आहे करप्शन जेको आहे उहा आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो वाक़ई ॻाल्हि हिकिड़ी गार थींदी वञे पई त जेके बि माण्हू इन्वॉल्व आहिनि करप्शन में उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते माण्हू वाक़ई डिसलाइक करणु शुरू थो करे त जेके माण्हू जेको हाणे ॾंडो खणी करे चवंदा असां जेको आहे सॼी सिंध जी ख़िदमत कई आहे अरबे रुपया उन्हनि जेको हाणे ताज़ो जेको आहे ख़र्चु करे ऐं माण्हू जेको आहे उहो ख़रीद कया आहिनि त उहे हाणे वाक़ई माण्हू उन्हनि खां नफ़रत करणु शुरू कनि था हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि जेका मां कल्ह बि कई हुयमि जेको आहे असांखे सेलिब्रेशन्स करणु नथी अचनि त ॾिसो हुन में पुठियां नफ़साती तौर ते खोड़ सारा डायनामिक्स आहिनि जॾहिं हिकिड़ो जेको आहे आम माण्हू जेको आहे आम छोकिरो जेको आहे मोटरसाइकिल हलाए थो ऐं ग़लति ड्राइविंग थो करे उनजा ॾिसो उन में हिकिड़ो गुस्सो बि आहे उन में हिकिड़ी जेको आहे
नफ़रत बि आहे सोसाइटी खां, ऐं उहो पंहिंजे हिन में रिप्रेशन बि आहे। हिन में ईअं न आहे त उनखे का ट्रैफिक जेको आहे रूल्स जेको आहे उन्हनि खे उहो जेको डिसोबे थो करे, उन्हनि खे जेको माशरे में जेका रिप्रेशन्स आहिनि, जेके हुनजो अहसास महरूमी आहिनि, त बाक़ी जेको भोतार आहे, ॾिसो भोतार जे असां वटि असां भोतार तां पुॼी नथा सघूं। भोतार जे काफ़िले जी जेका आख़िरी जेका नंढड़ी गाॾी हूंदी आहे, जेका एफएस हूंदी आहे या बहिराण हूंदी आहे, जेका उनजो जेको अंदरि वेठल हूंदा, उन सां बि असांजो एसएसपी या डीसी नथो ॻाल्हाए सघे। त भोतार खां असांजो कानून जेको आहे वाकई काफ़ी घटि आहे। पर इहे ई सभु शयूं जेको आहे ॾिसो मिली करे असांजे माशरे में रिप्रेशन्स जेके क्रिएट कनि थियूं, हाणे माण्हू उन खां ॿाहिरि निकिरणु थो अचे। हीउ जेके सॼो जेको माहौल जेको हाणे चेंज थिए थो, नफ़रत जेका थिए थी पुराणनि सियासतदाननि खां, जेकी जिन जे मथां करप्शन जा केसिस आहिनि, इन खरबे रुपया ठाहिया आहिनि, आस्ते आस्ते ॾिसो माहौल जुड़े पियो त उन्हनि खां माण्हू नफ़रत करे थो, पॉलिटिक्स चेंज थिए पई। ठीकु आहे, ॿियो कॉलर माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो अर्ज़ु मूं कुझु 2 हफ़्ता खनि अॻु में अर्ज़ु कयो अली काज़ी साहब जिन खे जो त एहतियाती गॾिया आहिनि गवर्नमेंट त आहे त माशाल्लाह ठीकु आहे, पर मूं इहो चयो त कुझु ॾींहंनि खां पोइ जेके अॻियां महीना अचनि पिया उन में पाणी जो वॾो अहम मसइलो थींदो, जेको हिकिड़ो अॻु में ई गवर्नमेंट में आवाज़ कटिजे तो, अगर ॿीहर कॉल करे सघो। पानी जे मसइले ते शायदि ॻाल्हाइनि पिया साईं, पर साईं जो आवाज़ कटिजे पियो। मंगरे साहब जेको चयो त डायनेमिक्स चेंज थियनि पिया ऐं माण्हू हाणे करप्शन कंदड़नि खां नफ़रत कंदासीं, अला करे इमरान खान कैशन करे थो महरूमनि खे। ठीकु आहे, इमरान खान डेफिनेटली पंहिंजे इन ई नैरेटिव ते पंहिंजी सॼी पॉलिटिक्स कई आहे ऐं हिन खे ई हू वधाए पियो। ऐं हाणे हुन में अमेरिका जो तड़को अलॻि विधो अथसि त ग़ुलाम बि न थींदासीं ऐं करप्शन खे बि ख़तमु कंदासीं। ग़ुलामी ऐं करप्शन जेको थोरो ऐड कयो अथसि पंहिंजे मेन्यू में, पॉलिटिकल जेको मेन्यू अथसि। त ठीकु आहे, अगरि करप्शन खां माण्हू बेज़ार थियनि, बिस्मिल्लाह, अलाह करे ईअं थिए, अलाह करे ईअं थिए। बाक़ी सेलिब्रेशन जी ॻाल्हि, ॾिसो साईं ॻाल्हि सभु शयूं तव्हांजूं ठीकु, त हू नौजवान खे फ्रस्ट्रेशन आहे, फलाण आहे, ढमका, सभु ठीकु। हीअ जेको 1 व्हील मोटरसाइकिलूं हलाइनि था, हीअ सभु ॻाल्हि इहा आहे त दुनिया में इवन तरक़ी याफ़्ता मुल्कनि में माण्हू शदीद जेके आहिनि फ्रस्ट्रेशन ऐं डिप्रेशन जो शिकार हुजनि, उते खुलेआम फायरिंग छो नथा कनि? उते जेको आहे ट्रैफिक रूल्स छो नथा टोड़ीनि? मतिलबु रिचेस्ट कंट्रीज़ सिटीज़ मां टोकियो हिकिड़ो आहे, हुते तव्हां सुसाइड रेट ॾिसो, उते ठीकु आहे, उते सरकार रोके नथी सघे न, को माण्हू पंहिंजे मुंहुं वञी गोरियूं खाई मरी वञे थो या गोली हणी छॾे थो, लेकिन पब्लिकली हीउ सभु कुझु तॾहिं थिए थो जॾहिं रिट ऑफ लॉ, कानून नथो लागू थिए। ऐं कल बि मंगरे साहब गुज़ारिश कई हुई त असां साॻिया माण्हू, साॻी फ्रस्ट्रेशन, साॻी महरूमियूं, साॻी डिप्रेशन सां जॾहिं 2 कलाक हितां फ्लाए करे वञी दुबई में लहूं था या 6 कलाक खां पोइ लंडन में रहूं था, असां सिधा कीअं थी वञूं था? 2 कलाकनि में असांजी फ्रस्ट्रेशन किथे थी हली वञे? साईं उते असांखे डपु आहे त ॾंडो लॻंदो। सो प्लीज़ लेट्स नॉट ब्लेम पीपल फॉर इट। ही कुझु शयूं आहिनि साईं, हुते माण्हू कचिरो नथा कनि, असां वटि कचिरो कनि था, हू ॾाढा मुहज़ब कीअं आहिनि बाबा? उन्हनि खे ॾंडो ई मुहज़ब कयो आहे। असां वटि जहिड़ी कानून लागू थींदो उन असीं मुहज़ब थी वेंदासीं। कुझु ॾींहंनि ताईं सिर्फ़ु मोटरवे पुलिस फज़ीलत सां कमु कंदी, अॼु खां 4-5 साल अॻु सभु जा सभु सिधी लाइन में 80-90 जी स्पीड ते हलंदा, हाणे नथी करे वरी उहे साॻियो हलंदा। क्वेश्चन, लेट्स नॉट कंफ्यूज़ दिस कि कचिरो ॿाहिरि उछलायूं पिया छाकाणि त असांखे जेको आहे उहो मुहज़ब न आहियूं, फ्रस्ट्रेशन न, असांखे जंहिं ॾींहुं ख़बर पवंदी त असां ते फाइन लॻंदो, असांखे ॿधी हली वेंदी पुलिस या म्युनिसिपल वारा असांजे ख़िलाफ़ु एक्शन वठंदा, असीं पाणे कचिरो उछलाइण बंदि कंदासीं। चांडियो साहब पाणी जी ॻाल्हि कई, तव्हां कॉलर? अच्छा चांडियो साहब बिल्कुलु कॉलर आहे ऐं पाणी जो बहरान आहे ऐं मूं त कल्ह हिन ते तफ़सील सां ॻाल्हायो त ॾिसो सोसाइटी किथे हली वेंदी। असां वटि त को ॿिया अहिड़ा सोर्स ऑफ इनकम बि कोन्हे, असां वटि त ज़रात ते बीठल सोसाइटी आहे ऐं पहिरीं चवनि पिया त यूरिया शॉर्ट थी वियो, हाणे कहिड़ो यूरिया जेको आहे उहो सस्तो मिले पियो, पर पाणी न आहे त यूरिया खे छा कंदा? हाणे ख़ुशी शाह साहब चवनि था त पाणी 2-3 ॾींहंनि में अची वेंदो, त शायदि उहो उनजो ज़िक्र कनि पिया त जेको 30-32 हज़ार क्यूसिक छॾियो आहे मथां इरसा वारा चवनि था, त हाणे 32 हज़ार क्यूसिक छॾियो अथनि त हिते पहुचंदे पहुचंदे उहो घणो बचंदो? 27-28 हज़ार या 30 हज़ार, मूंखे ख़बर न आहे एक्ज़ैक्टली, आउं टेक्निकल माण्हू न आहियां, लेकिन ज़ाहिर पाणी उॾामंदो बि आहे न, लीकेजिस बि थींदा आहिनि, सीपेजिस बि थींदा आहिनि। सो
बहरान 40-45 सैकड़ो रहंदो हिन सॼी टेन्योर में। हिन खां पोइ फूड सिक्योरिटी जा जहाँ इशूज़ पैदा थी वेंदा। सो पॉलिटिक्स, इकोनॉमिक्स, सोशल इशूज़, एवरीथिंग कंबाइंड। हिन में चइजे त बसि ही ईअं पाणे ठीक थी वेंदो। हमज़ा शहबाज़ तव्हां मूंखे ॿुधायो पियो त शायदि किथे ॻाल्हायो आहे त हमज़ा शहबाज़ बि चई छॾियो त मुल्क जे मसइलनि जो हल जेको आहे उहो त फ्रेश फ्री फेयर इलेक्शन आहे। आई डोंट नो कहिड़ी ॻाल्हि खां कीॿाइनि पिया, बसि ॻाल्हि उहा आहे त का मुक़ररी करणी आहे। उन जे करे ही 3-4-5 महीना जेके आहिनि असां हिन सॼे हिकिड़े कंफ्यूज़्ड माहौल में रहंदासीं। भला हींअर करे छॾियो अगरि उन जे करे इलेक्शन डिले कयो पिया। आउं सम्झां थो त मुल्क जो हींअर अगरि मुंहिंजो ओपिनियन वठो त सोल्यूशन आहे इहो त इलेक्शन करायो ऐं कंहिं सूरत को रूल्स ऑफ गेम ठाहे इहो यकीनी बणाए वठो त हुन जा रिज़ल्ट्स निस्बतन इलेक्शन फेयर थी वञे ऐं हुन जा रिज़ल्ट सभु क़बूले वठनि। दैट इज़ द राइट पाथ। पोइ हाणे इमरान ख़ान खटे थो, इमरान ख़ान हाराए थो, केरु खटे थो, केरु हाराए थो, बट लेट इट बी। मतिलबु ॿियो ही सभु जेके शयूं थियनि पियूं हिन में मैना मानू ज़िद हिन सां मुल्क खे अल्टीमेटली ऐं मुल्क छा हूंदो आहे माण्हू खे सफ़र कनि पिया। सभु तरतकड़ में जेकॾहिं अगरि थियो त इहो त मुमकिन न आहे त पोइ को अहिड़ी सालसी थिए जो सभिनी खे चइजे त तस्लीम करिणो आहे या ईअं करिणो आहे। अगरि जे अहिड़ी जल्दबाज़ी में थियो इलेक्शन सही छा हिन में जल्दबाज़ी छा आहे? मुल्क मतिलबु माहौल जुड़ियो वेठो आहे। इलेक्शन ज़ाहिर 3 महीना जॾहिं बि अगरि मिसाल मई जे आख़िर में को सालसी कराईंदो या जून जे शुरू में कराईंदो त जून, जुलाई, अगस्त, सितंबर में इलेक्शन कराए छॾियो। 90 ॾींहंनि में इलेक्शन कराइणा हूंदा आहिनि। छा तव्हां छा सोचियो पिया? तव्हां 6 महीना पोइ खां पोइ सोचियो, फेबरवरी मार्च में सोचियो पिया? आउं चवां थो त एतिरो मुल्क खे कीअं घेलींदो? हाणे शहबाज़ शरीफ़ चए थो त अटो सस्तो KP में कराए छॾींदुसि, पंजाब में कराईंदुसि। भई तूं चीफ मिनिस्टर त कोन्हे न, हाणे प्राइम मिनिस्टर रही न। अञा ताईं सोच शहबाज़ शरीफ़ जी अञा चीफ मिनिस्ट्री आहे। ऐं पंजाब में कयो, KP में ॾिसो न त आउं सिधो करे छॾींदुसि। ऐं सिंध में छाकाणि इतादी आहे, सिंध छा पाकिस्तान जो हिसो न आहे छा? सिंध में बि अटो सस्तो कराए वठो। सो आई थिंक सोल्यूशन ॿियो सभु ॻाल्हियूं आहिनि। सोल्यूशन फ्री एंड फेयर इलेक्शन ई आहिनि। ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर मिलाईंदड़ प्रोग्राम में दुआ में